ला 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 ला। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मन अंदर जा अहवाल सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट असलम आज़ाद। नाज़रीन, अॼु मन अंदर जा अहवाल जी ॿी एपिसोड में असां मौजूदु आहियूं साईं हाफ़िज़ हबीबुल्लाह सिंधी साहब सां, जिन जो तारीख़ सां तमामु गहरो तालुक़ आहे। साईं तमामु घणा किताब लिखिया आहिनि ऐं असांजो साईं बहितरीन उस्ताद सां गॾो गॾु हिकु सुठो इंसानु आहे। अॼु साईं सां मिलंदासीं ऐं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं। अस्सलाम वालेकुम साईं। साईं ख़ुशि आहियो, मज़े में, तबीयत ठीकु आहे? अल्लाह जा सामने तई खुशी हो अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। अच्छा साईं, छा मसरूफ़ियात हिन वक़्तु छा लिखो पिया? बाबा हींअर हिन वक़्तु आऊं सिंध जी तारीख़ आहे, तारीख़ आईन जहानुमा, उन जो सिंधी तर्जुमो फ़ारसी मां करे रहियो आहियां। जी जी। जेको हिन खां 50 साल अॻु में मीर मखदूम अमीर अहमद तोहफ़तुल कलाम जे मुंड में लिखियो हो। जी जी। त असांखे जेकॾहिं उन ज़माने में तारीख़ आईन जहानुमा मिली वञे हा त असां काश जो तोहफ़तुल कलाम कोन छपियूं। केतिरा किताब अची चुका आहिनि? मुंहिंजा हेसि ताईं 11 किताब अची चुका आहिनि ऐं 3 किताब मुंहिंजा प्रेस थिया आहिनि। अच्छा साईं, कहिड़ियुनि सिंफ़नि ते मुश्तमिल आहे? उहे किताब जेके जेको तसफ़ ते किताब आहे, जी। ॿियो किताब जेको सो ख़ानदान सरहद मटियाली जे सरहदी ख़ानदान जे अहवाल ते मुश्तमिल आहे ऐं टियों किताब वरी उन किताब जो सिंधी तर्जुमो फ़ारसी। अच्छा साईं, तारीख़ सां तव्हांजो तमामु वॾो तालुक़ आहे। चयो वञे थो त सिंध जी तारीख़ मुकमल आहे। अच्छा, हिन ते तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, छा तव्हांजी हिन बाबति छा ख़्यालु आहे? पुट, सिंध जी तारीख़ वाक़ई अञा ताईं नामुकमिल आहे। जी जी बिल्कुलु। सिंध जी तारीख़ ते जेकॾहिं अञा जेकॾहिं हुनजो करियो लिखियो हुजे, गोश्त लिखियो हुजे, तमामु वॾी तारीख़ असांखे अंदरि के ज़माने में अंदरि रखो 100 खां मथे जिल्द उन जा तयारु थियनि था। जी जी बिल्कुलु। पर ॿियो जेकॾहिं न त हर शहर जी तारीख़ अलॻि हुअणु खपे, हर ज़िले जी तारीख़ अलॻि हुअणु खपे ऐं हर तहलके जी अलॻि हुअणु खपे तारीख़। इन सां असांजी तारीख़ खोड़ सारो अञा ताईं मवाद मौजूदु आहे जंहिंजी असांखे अञा ताईं तहक़ीक़ात मां ॼाण मिले पई त जेकॾहिं असां कोशिशि कयूं तमामु घणो मवाद हासिलु करे सघूं था ऐं काफ़ी किताबनि जा जिल्द तारीख़ जे सिंध ते लिखी सघूं था। जी। अच्छा साईं, सिंधी अदबी संगत समेत सिंध जे इल्मी अदबी कारकर्दगी बाबति तव्हांजी छा राय आहे? सिंधी अदबी संगत सां मुंहिंजा ईअं सम्झो त के तरक़ात न आहिनि ऐं पर गाए बगाए के दोस्त मिलनि था त उन सां आहिनि। पर आउं सम्झो मुंहिंजी पंहिंजी जेका थिंकिंग आहे, नज़रियो आहे मुंहिंजो, उन मुताबिक़ इहो त सिंधी अदबी संगत सां नज़रियाती तौर ते आउं कोन ठहंदो आहियां। बाक़ी हुन इल्मी कारकर्दगी जी अॼु खां 50 साल अॻु जेका हुई त ॾाढी बहितरु हुई, छो जो माण्हू बहितरु हुआ ऐं कारकर्दगी उन बहितरु हुई। यानी 80 जे ॾहाके खां पोइ जेके माण्हू उन में आया त हिन में ॾार पिया बाक़ाइदे अञा ताईं जेको सभु ॾार आहिनि ऐं काफ़ी माण्हू ईअं हिकिड़े माण्हू मूंखे फ़ोन कयो छा पिया करियो, चयो आउं त सिंधी अदबी संगत जो जेको ख़ज़ानची आहे उन थियण जी कोशिशि में आहियां ऐं आउं उनजो इलेक्शन लड़ी रहियो आहियां। छो छा लाइ हरगुज़ ख़ज़ानची छो, इन माल पाणी में करिणो आहे। हाणे ॾिसो न त इहो अॻूणा जेके हुआ ते वीचारा किताब छपिराया, हिननि माण्हू का कारकर्दगी कोन ॾेखारी आहे। हाणे ॾिसो राजा खत्री साहब आहे, राजा खत्री जे पंहिंजो किताब पाण छपिरायो, वज़ीर सनम आहे उन पंहिंजो किताब पाण छपिरायो। सिंधी अदबी संगत करे हितां चई वञे असां कंहिं असुल आज़ाद जो आफ़त हबीब सिंधी जो ॿिए जो मन जो हुनजो को किताब असां छपिरायो आहे, नथी कुझु कोन्हे। इन करे हींअर उन कारकर्दगी नाक़स आहे ऐं काफ़ी कम वारा माण्हू कढी छॾिया आहिनि ऐं अली हसन जहिड़ो ग़रीब आहे, बेरोज़गार माण्हू ग़रीब माण्हू आहे ऐं उनखे कढियो वियो आहे महल इन ॾारनि जी बुनियाद ते। ईअं न करणु खपे, इंसाफ़ हुअणु खपे सभिनी सां ऐं सुठा माण्हू रखनि ऐं आउं सम्झो हर माह जेका उनजी कचहरी थिए थी, गॾिजाणी थिए थी, उनमें जेकी मिसाल तौरु असलम आज़ाद 50 ऐं शेर पढ़ी वियो या 5 कहाणियूं पढ़ी वियो त उन्हनि खे गॾु करे हिकु जॻह ते सिंधी संगत पंहिंजा पैसा ख़र्च करे उन नाले ते किताब कयो त हुनजी हुनजो बिल्कुलु ईअं रदो पाव थी वेंदो माण्हू जो। भले जेको सरहदी वारा उनजी मदद न कनि, ग़रीब माण्हुनि जी उनजी मदद सिंधी अदबी संगत खे करणु खपे। पैसा मर्कज़ में वञनि था केॾा न वञनि उहो हिसाब किताब कोन्हे। अच्छा साईं, को ज़िंदगी में अहिड़ो मोड़ जंहिंमें तव्हांखे तमामु घणी तकलीफ़ पहुती हुजे? अलाह जो शुक्र आहे, ज़िंदगी जो हर मोड़ मुंहिंजे लाइ सुठो ऐं ख़ुशनुमा साबित थियो आहे। लेकिन ज़िंदगी जो उहो मोड़ जॾहिं आउं रिटायर थियुसि, 3 साल बेरोज़गार रहियुसि, सवाइ चंद माण्हुनि जे कंहिं बि माण्हू मुंहिंजी मदद न कई। इवन जो मुंहिंजा कलीग जेके हुआ तिन मुंहिंजी मदद न कई।
सभु पंहिंजो मुंहिंजो केस पंहिंजे पाण मुसरवाए कयो ऐं हिन पंहिंजे केस खे पाण खटी वियो। उहो ॾाढो मुंहिंजो ॾाढो दुखदायक ज़मानो हो ऐं ॾाढो ॾुखियो गुज़रियो। अच्छा साईं, चयो वञे थो त शाहबंद जी तारीख़ खे तव्हां सेड़ियो आहे, छा इहो किताबी सूरत में आयल आहे? शाहबंद जी तारीख़ जो कुझु हिसो जेको आहे इन सॼी जोग्राफी सो शाह हक़ीक़ रहमतुल्लाह जो किताबु हो, उन जे मुंड में आहे, तव्हां पढ़ी सघो था। ऐं बाक़ी शाहबंद जी मुकमल तारीख़ अॼु खां 3000 साल पुराणा ऐं संजय मोहन जे दड़े ताईं क़दीम आहे। जी जी बिल्कुलु। ऐं असां हींअर वीडियो जो ताकी मज़मून अचे पियो, तव्हां मेहरान खे में पढ़ंदव जुमाई मेहरान में, त उहो लिखियो ककराले जी जाग्राफी ऐं तारीख़ी, ककराले जो जाग्राफी ऐं तारीख़ी पसमंज़र, उन में तव्हांखे इनशाअल्लाह मिलंदो त श्री राम तेज़र असांजे इलाइक़े जा हुआ। जी जी बिल्कुलु। ऐं तंहिंखां पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जा ॿेड़ा जेको आहे असांजे पाताल बंदर मां माल खणंदा हुआ, असां वापारु कंदा हुआ। त माना इहा असांजी वॾी तारीख़ आहे ऐं इनशाअल्लाह तारीख़ सेड़िया पियो, जल्दी मंदिर आम ते अची वेंदी। ऐं पाण हिन पंहिंजे चैनल जे हवाले सां ऐं सहारे सां इल्मु दोस्त अदब दोस्त शागिर्दनि खे चवंदुसि त जेकॾहिं उन्हनि जा अखर सुठा आहिनि त मूं वटि अचनि, मुंहिंजो रफ़ कर, मूंखे फेर कर, मुंहिंजी मदद कर। ऐं फारसी खे सिखणु चाहे थो ऐं हुनखे बिरा मवाद सिखणु तयारु आहे। अच्छा साईं, हिन दौर जे नौजवान लाइ को तव्हांजो मैसेज, को पैगाम? हा, नौजवान लाइ मुंहिंजो पुटु मैसेज पैगाम इहो आहे त उहो पंहिंजी सिंधी तारीख़ खे पढ़णु, वसी मुतालो रखणु, बग़ैर की नज़री इख़्तिलाफ़ जे हर शइ खे पढ़णु, चाहे जो गुरु ग्रंथ छो न हुजे, चाहे वेद छो न हुजे, चाहे पुराण छो न हुजे, चाहे गीता छो न हुजे, मूं इहे सभु शयूं पढ़ियूं पइनि, रामायण छो न हुजे, इन शयुनि खे पढ़नि, इन खां निफ़रत न कनि। इंजील, तौरेत, ज़बूर, इहे सभु शयूं जेके उनखे मुताले हेठि अचणु खपे। मुतालो जेकॾहिं वसी हूंदो उन लिखण जी सघ पैदा थींदी। अच्छा साईं, तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांजे स्मार्ट टीवी खे वक़्तु ॾिनो। तव्हांजा तमामु घणा थोरा कयूं, वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां ॿुधियो साईं हाफ़िज़ हबीबुल्लाह सिंधी साहिब जूं ॻाल्हियूं, ऐं वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट प्रोग्राम में। तेसिताईं ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।